हाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त ज़िले चेयरमैन मटियारी मखदूम फ़ख्र जमा पारां न्यू सईदाबाद तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि सूमर बिरमाणी फुल काका भले ॾिनो काका आरिब जमाली राहो में ज़िले काउंसिलर जे मेंबर्स रईस गुलाम इमरान राहो, चेयरमैन हाजी अज़ीज़ अहमद राहो, वाइस चेयरमैन हाजी लोकमान राजपूत साहब ॾिनो, शाह फ़कीर हुसैन अली जाफ़री सां गॾु सीसी ब्लाक जी तरक़ियाती स्कीमनि जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते काका ख़ासकेली जमाली राहो कोरी बिरमाणी बिरादरीन पारां दुल्हन शरनाइन ऐं फ़ख्र साईं जीए सदाईं सिंध जे शमा फ़ख्र जमा जे ज़ोरदार नारनि जी गूंज में झूमरियूं हणंदा विख विख ते गुलनि जी वर्खा कंदे मखदूम फ़ख्र जमा जो शानदार आदर भाव कयो, जॾहिं त खेसि ऐं ॿिनि महिमान खे लंगीन ऐं अजरकनि जूं सूखड़ियूं पिणु ओढायूं वयूं। मखदूम फ़ख्र जमा ॻोठ भले ॾिनो काका में अज़ीज़ काका जी आजियाणे ऐं न्यू सईदाबाद में सरवरी हाउस ते मेंबर ज़िले काउंसिल मटियारी इमरान राहो जे डिनर में पिणु शिरकत कई। अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे मखदूम फ़ख्र जमा चयो है त अवाम जी ख़िदमत सां दिली सुकून मिले थो। ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। अवाम जे विच में रही अमली अवामी सियासत कयां थो। मटियारी ज़िले में पंहिंजे चेयरमैन जे दौर में करोड़े रुपयनि जा तरक़ियाती कम कराया आहिनि। अवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण जो इहो सिलसिलो जारी रहंदो। हिन चयो त वफ़ाक़ हुकूमत अवाम खे ॻाटे तोड़ महांगाई खां अलावा कुझु बि न ॾिनो आहे। तब्दीली जो प्रोफाइल नारो दम तोड़े चुको आहे। 1.5 साल में वफ़ाक़ी हुकूमत यूटर्न जा वॾा रिकॉर्ड क़ाइम कया आहिनि। कारकुन बल्दियाती चूंडनि जूं तयारियूं कनि। इन मौक़े ते चेयरमैन हाजी अज़ीज़ अहमद राहो, गुलाम अकबर भुट्टो, ज़ाहिद काका, हाजी लोकमान राजपूत, जुमन उन्नड़, शमश सहतो, फारूक पिलपोटो, डॉक्टर यूनस ऐं ॿिया गॾु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।